तो के मुबारक हूँ जिन मुबारक हूँ जिन नई दजू मुबारक बकरे दा पैसा दे पैसा मां ते नवा तुम्हारे पैसा रे मां खाचो तो वठी मार पे निडर में पे हो जब मां गई बड़ो बकरी जा पैसा भरे ते जी कर पैसा दे पैसा हाँ दिमाग कम न थो करी अल्लाह खैर करे हे अल्लाह निंड पई बापू बस हिती ही पंजो हिस्सो वठे छड़ियो से बस बा हिते ही हालात थी बिला साहब चाल तो करे मां बकरो तो दी मुबारक हुजे तो की मुबारक हुजे मुछी जे मां जुत छो मुबारक की भी हड्डियां हक ना है छा मुबारक हैं मुछी जा मां जाने छा करे बकरे के ही तो बड़ी थू बाब शाब शाब सुबह कौन दी मैं नचरी दी मैं बकरा पा नचरी दो मैं साजी नचरी दे मैं की आए अल्लाह तक की बधाई मुबारक हुंडी अल्लाह मुखे बधाई अल्लाह बर्बाद करे अल्लाह तुझे बकरो के भी बधाई गोश्त अल्लाह करे बकरा वद तई ना भवानी बस आया से वहां गई दी पियो असां जी सत गोट टपया के भी न पति कयो न बकरो वतो न कुछ भी न वतो इंजी करी दस मिलियो तवां ॾे आई छो बाबा छो हो छा थियो थी वरी छा ॾिसे बकरो नहीं थी न बकरो नी दुस न न उदय तो वतो आहे न हाँ वतो ओ मुबारक हुजिन तोखे मुबारक हुजिन नहीं बकरे घणे में वतो थी 30,000 में वतो थी हां बेदा सारा पैसा भरे तू जुमेराने तो घणा भरिया थी 40,000 रुपया बकरो मिलो निभागा 40,000 बकरो कौन थी मना ना हां सामने में करे झली तो मार घरे न सही है भाई ओ इब्राहिम कोहणा तो ने निभागा हां हाणे इंजी करे आई मैं बजानी मां जो पारत थी तुंचो पार तो केथा रहंदो किथा जो आया सही सही है पेरा हिन के भी झल बस मेहमान कुए जान छरे त घड़ी घड़ी ते न भिड़दो असां सां काथा जो आए पुट मां आयो मैं सही 20 किलोमीटर पंध मां जो परे आ घर तकरीबन तवा जी घर खां वरी छा थू थी वा 3 किलो घर जी मीटर परे ते गोश्त ॾिस गोश्त दी तो बेइज्जती करी तू बाहर पवे हाणे ॾिस हाणे केड़े गोठ में बैठो हां सही कंबन खान कंबराणी में छा छा थियो थी इनके गोश्त इन गोठ के ॾियणो ही ना है छो इन छा कयो मार भाई गोश्त दे तो या वर्जिश कराई तो गाल बता केंजो पुटरा ए इन उन झाड़न वारन वार मां छो मार भाई छा इन सा दुश्मनी है पुरानी छो इन सा छा कयो मां कलड़ वारन मां मजाक कई तो वी मार भागा कलड़ा बुधा न तो वलणा गरीब जो गोश्त वठण भी गोश्त वठण अल्लाह जे नाले देव था या वर्जिश करायो था साईं माजी जेको आ मां बकरो वतो माजी कम वर्जिश नथी करे नथो करे दिमाग कम या हाणे ई तक एक दी पयो आ तू अग में अची टको के वाणी बुकिंग करायण आयो मान बुकिंग छानाला अलण वारन जी लिखी चरी दा अधा आनो एक घर जी थियो बुकिंग असां पंहिंजो सामान अलाह कहर करे हां कली देसी जाय वरी असां नथिन हे साईं हे शय त असल हे साईं मुंहिंजो अब्बू जो अभी जो थी हां या पे ओड़ो असां अलाह कहर करे असां पंहिंजो साईं बंदोबस्त कयूं ईंदा इन तव्हां के तकलीफ़ न ॾींदा हां हे साईं नंढड़ो बा हे बैटरी ऑन जो थी गोश्त माशाल्लाह गंज कंदो तू बता असां जो भांगो रखी छरिंजे साईं असां जो समझी रखियो थी समझ सब कुछ तू अगी वेयो हे साईं मां जो भा जो थी दादलो भा जो थी ठीक है हे साईं गोश्त गंज कंदो बस हाणे गाल के छिकंदो वञे हे साईं मां जो परड़ा ॾे जो थी हा साईं हे मां जो पंहिंजो थी नंढड़ो थी हिन शइ खे असुल विसारी जाए ना हे नंढड़ो मां जो थी बस साईं अल्लाह खैर करे अल्लाह बरकत ॾींदो हाणे तुंहिंजा समझ 3 घणो न हाणे 4 5 नज़र छो छा थियो पियो वरी छा थियो थी 3 कली वांते 15 किलो ले खाने कर दो छा थियो थी 3 बोरा खणी आई साईं पो अल्लाह जी लाइ ॾींदो ए मां जा बटरी घर जा भांती न मांखे ॾिनो बटरी मां जा घर जा भांती पेंट्री में समझ न
ના કે હલ 40,000 લે લે તું સહી દે માં કરો હોત બોટરા તો વાપસ કરી દે ને બોટરા નિગર બેઠો ના હા એને ઓજરી વીજ દો માં હલ ગોસ્ત તો રને 3 કિલો છે